अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु असां वरी आया आहियूं नांगण दोस्त जी बनी ते। कच्चे वारो इलाइक़ो आहे, जंग वारो इलाइक़ो बि आहे, किथे बनी आहे किथे जंग आहे। हीउ पासो ॾिसो त जीअं हीउ सर लॻा पिया आहिनि, जंग आहे। दोस्तनि वटि कचहरी कंदा आहियूं, करे करे ईंदा आहियूं। तक़रीबन हीउ इलाइक़ो रोड खां 3 किलोमीटर परे आहे। कचो आहे, यको कचो रस्तो आहे। हीअ बनी अथसि तक़रीबन 40 एकड़ बनी हूंदी हिन जी। दोस्त जेको असांजी हुनजी 40 या 50 एकड़। हिन में छा हाली आहे पोइ गे सही आहे। खड़श हाली ही प्लेट धोई आहे। साफ़ करे ही प्लेट धोई आहे। ही चाकू भी धोई आहे, हिनखे वारी लॻल आहे। धोता ना चावल खड़ी हो माचिस कोने। हाँ किथे आहे माचिस अथई? ये हले यार बाद बार बाह बार कट के थोरो वठ थोरो उते करे कर दे अचे तो थोरो मथे कर कुकड़ के। माशाल्लाह सही आहे। ही घणे में मिलियो? ही घणे में मिलियो? कहिड़ो अला हा ही आहे घणे जो? ईअं ॾिनई माशाल्लाह। न हिन में वज़न आहे। हाँ न न सही है। हाँ हाँ एक हफ्ते की बात है।
खड़े सब तो भरे जाने से जी है ये मोबाइल मुँह में नम फेरे हैं हाँ हाँ ये देख रही गाना लाइव देखे नहीं देते देखा कमा देखे ना देखे हैं देखे बस बस मंडल तमाम तो हमारा क्या तमाम सब आड़ी ग्रामर है ना वो ग्रामर तो सामने तो भाई क्लास में ऐसे मारते थे यार सोटर सियारो पांचो ई मला ईंदा मच्छी में गुजरंदो या मच्छी हिते खाना इंशाल्लाह इंशाल्लाह जान सामे में अलीगुल जान सामे मच्छीदारी न पारू थी दोस्तों जंग में वञूं पिया राति जो 10 पिया थियनि हितो वञूं था जंग में अल्लाह ख़ैर करे घर पहुची तव्हांखे ॿुधायूं था